अस्सलाम वालेकुम नाज़रीन। 27 दिसंबर के हवाले से जो लेडीज़ विंग जो ग्रुप है उन हवाले से उनकी लीड करने वाली अदी मारवी केर भी मौजूद है। अचो तो गाल क्यों मां तक कैमरामैन थोड़ा मेहरबानी करे दिखारो तो पुठियों जो मुसलसल कैंप के अंदर वडे तादाद में लेडीज़ भी नज़र अचन थियूं। अदी कादे तैयारी है छा तो वेहण जो मकसद है? अदा जो असांजी 18वीं वर्सी शहीद मोहतरमा जी जो असांजी गड़ी खुदा बश्क तैयारी अॼु हे असांजो जेको हिते काफ़िलो थियो आहे सवेन हज़ारेन लखे लेडीज़ लखे असांजा ॿाहिर अॼु यूसी अमरोह शरीफ जी प्रेसिडेंट मारवी केर। नाज़रीन इन वक्त में ज़िले शिकारपुर जी जेका मरकज़ी कैंप है सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो जी अगवाणी में लगल है उन कैंप जे मुंड में हिकिड़ो लेडीज़ विंग जी कैंप भी जेका है वह लगल है। अचो तो लेडीज़ विंग जी अगवान सां भी थोड़ो गाल बोल कयूं। ही लेडीज़ विंग जी मखसूस कैंप अलग असां कैंप जेका लगाई हुई है। अदी तव्हां जेको आहे छा चवणु चाहींदव? अदा असां हर वर्सीअ ते असांजी तैयारियूं हूंदियूं आहिनि। हर वर्सीअ ते असां लेडीज़ कढंदा आहियूं। तहलके गढ़िया सीन जी पूरी जेका भी लेडीज़ आहे उहा असांजो साथ ॾींदड़ आहे। हिन टाइम असांजी जेका लेडीज़ विंग में अदी आहे उहा आहे हिकिड़ी भेण असां सां गॾु आई आहे नवाब चन्नो यूसी मिर्ज़ापुर जी आहे ऐं ॿी अदी आहे लतीफ़ा गाएजा ऐं असांजो तमामु घणो कमु हले थो। मुंहिंजो नालो आहे अदा तहमीना केयर यूसी अमरोह शरीफ ऐं मां यूनियन काउंसलर भी आहियां। सो अल्लाह जी महिरबानी आहे त असां तमामु अदिन सां महिनत कई आहे ऐं असांखे जॾहिं बि ज़ुल्फ़िकार साहब चवंदो आहे त अदी असांखे हेतिरियूं गाॾियूं माना मोकिलियूं था इहे तव्हां असांजे लेडीज़ जूं मोकिलियो। असां साहब खे बसि जी में जी कंदा आहियूं। अॼु बि शहीद राणी सां गॾु आहियूं और इंशाल्लाह हमेशा रहंदासीं। जनरल सेक्रेटरी चेयरमैन आगोणो एमपी चीफ सरदार ज़ुल्फ़िकार अली कमारे साहब जे क़यादत में अॼु लखे लेडीज़ लखे असांजा ॿाहिर ए वॾे कंहिं तादाद में काफ़िलो आहे गड़ी खुदा बश्क रवानो थिया। शहीद मोहतरमा खे अॼु सुर सलाम पेश कंदासीं। वॾे कंहिं तादाद में काफ़िलो गड़ी खुदा बश्क रवानो थिया। अॼु असां शहीद मोहतरमा खे बेटा पेश कंदासीं। जिए भुट्टो। हाँ भेण तव्हांजी काॾे तैयारी आहे कहिड़े सिलसिले में हिते कैंप ते मौजूदु आहियो ऐं ॿियो केतिरी लेडीज़ तव्हां सां गॾु आहे? माशाअल्लाह हिन वक़्तु अदा असांजी 50 लेडीज़ वठी आया आहियूं असीं ऐं अदी मथे कंदव तव्हांखे अदा हथ मथे कयो सभु जेके बि मूंसां गॾु आहियो सभु लेडीज़ काफ़ी लेडीज़ तादाद में मूंसां गॾु आहे ऐं मां जेको आहे त यूसी ॾखण खां आहियां ऐं ज़ुल्फ़िकार साहब क़यादत में असीं वञूं पिया ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जी मां मेंबर भी आहियां यास्मीन मेराज सोलंगी। अच्छा तो ज़िले काउंसिल जा मेंबर भी? जी मां मेंबर भी आहियां। असां ज़ुल्फ़िकार साहब जे तरफ़ां वञूं पिया मोहतरमा शहीद जे वर्सीअ ते। सो सभु असांजियूं भेनर असांजी अदड़ियूं पर सॼो तव्हांजो नालो छा आहे? यास्मीन मेराज सोलंगी। तव्हां जेको आहे ज़िले काउंसिल जा मेंबर पहिरियों दफ़ो थिया हो या अॻ में बि हुया? न फर्स्ट टाइम थी आहियां मां ऐं उन खां अलावा असां पुराणा पीपल्स पार्टीअ जा वर्कर आहियूं। जंहिं वक़्तु जेको आहे गढ़िया तालके गढ़िया सीन में लेडीज़ विंग जी जेको आहे त पार्टी ठही उन वक़्त खां वठी शुरूअ खां वठी पहिरीं मां औरत आहियां जेका तालके गढ़िया सीन में ज़िले जी जनरल सेक्रेटरी थियमि आपा रुखसाना मरखियाणीअ सां गॾु। ठीकु आहे महिरबानी तव्हांजी। अल्लाह पाक उनखे अञा वधीक नवाज़े ऐं उहो असांजो हर वक़्तु ख़्यालु कंदो आहे। गाॾियूं असां ॾे उन मोकिलियूं आहिनि सॼा इंतज़ाम उहो ई कंदो आहे। सो बसि इहो जज़्बो आहे। असांजूं न्याणियूं असांजा बच्चा ॻोठ जूं सभु लेडीज़ सभु असां सां इख़्तिलाफ़ आहिनि गॾु ऐं हमेशह गॾु रहंदियूं इंशाअल्लाह। जीअं भुट्टो जो नारो जित किथे लॻंदो। महिरबानी। हाँ ठीक है भेण हाणे